अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं KTN एंटरटेनमेंट ऐं कशिश टेलीविज़न हिकु नयूं सॉन्ग रिलीज़ करे रहिया आहिनि जंहिंखे ॻाईंदा आमिर अली शाह, उन खां अलावा लता बकलवानी। त हिन सॉन्ग में मॉडलिंग कंदे तव्हांखे नज़र अची सघनि था रूबी अली, उन खां अलावा आमिर शाह। त ही ॿई मॉडल हूंदा हिन गाने जा। हिनखे आमिर शाह ऐं लता ॻाईंदा। त हिन खां पहिरियां बि हिन ॿिन्हिनि जो गानो ॾाढो मशहूरु थियो जेको पेके हली वेंदी सां। इन गाने जी कामयाबी खां पोइ काफ़ी टाइम खां पोइ वरी ही ॿियो गानो रिलीज़ करे रहिया आहिनि तमामु जल्द KTN ते ऐं कशिश टीवीअ ते। आमिर शाह ऐं रूबी अली जंहिंजा डायरेक्टर हूंदा आमिर शाह ऐं रूबी अली, त ही ॿई हिन गाने खे डायरेक्ट करे रहिया आहिनि। त ही तमामु जल्द KTN ते ऐं कशिश ते रिलीज़ कयो वेंदो। त हीअ जी शॉर्ट वीडियो।